अस्सलाम वालेकुम नाज़िन ते मिरर में भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़िन अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर लाइव स्टॉक खाते जे इन प्रोग्राम जो ज़िक्र कंदासीं जंहिंजी नाकामीअ जो एतराफ़ लाॻापियल खाते जो वज़ीर बारी पिताफ़ी बि करे चुको आहे। जी हा, आऊं ज़िक्र कयां पई लाइव स्टॉक खाते जे सिंध ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट जो जेको आलमी बैंक का अरबे रुपया कर्ज़ वठी शुरू कयो वियो ऐं अरबे रुपया ख़र्च थियण बावजूद को सिंध जे मालवंदन माण्हुनि खे लाभ न ॾेई सघियो। 3 ॾींहं अॻु लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी बि KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान 10 ज़िलनि में चिलर लॻाइण वारी रिथा नाकाम थियण जो एतराफ़ बि कयो, पर अहिड़े एतराफ़ बावजूद बदउनवानियुनि में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ का बि जांच शुरू न थी सघी आहे। अॼोके प्रोग्राम में इहे छिरकाईंदड़ इंकशाफ बि साम्हूं आणींदासीं त लाइव स्टॉक खाते जे डायरेक्टर जनरल नज़ीर कल्होड़ो खे अदालती हुक्मनि तहत ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट जे पीडीशिप तां बि हटाइण बाबति खेसि AAP समेत केतिरनि प्रोग्राम्स जो सरबराह कीअं बणायो वियो ऐं खेसि कंहिंजी पुठभराई हासिल आहे। सिंध ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट नाकाम, सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी जे एतराफ़ बावजूद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का बि जांच न थी। 10 ज़िलनि में खीर जी पैदावार वधाइण लाइ चिलर यूनिट लॻाइण वारो प्रोजेक्ट पोणा 6 अरब रुपया ख़र्च थियण बावजूद नतीजा न ॾेई सघियो। लाइव स्टॉक खाते में वैक्सीन ऐं दवाउनि जी ख़रीदारीअ में बदउनवानियूं, नज़ीर कल्होड़ो एंटी करप्शन खे रिकॉर्ड बि फ़राहम न कयो। DG नज़ीर कल्होड़ो खे मुबैना तौर सूबाई वज़ीर जी मुकम्मल पुठभराई हासिल, सिंध हाई कोर्ट जे हुक्मनि ते बि अमल न थियो। सिंध हाई कोर्ट 2017 में नज़ीर कल्होड़ो खे ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट जी पीडीशिप तां बि हटाइण जो हुकुम ॾिनो। अदालत नज़ीर कल्होड़ो खे कंहिं बि प्रोजेक्ट जो सरबराह न बणाइण जो हुकुम ॾिनो। लाइव स्टॉक खाते अदालती हुक्मनि खे बि पुठिते छॾे ॾिनो, जॾहिं त अदालती हुक्म जे उबतड़ नज़ीर कल्होड़ो खे APP समेत केतिरनि प्रोग्राम जो सरबराह मुक़ररु कयो वियो। प्रोजेक्ट जी नाकामी बाद नज़ीर कल्होड़ो ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां खेसि लाइव स्टॉक जे डायरेक्टर जनरल जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। ताज़नि बरसातुनि में मालवंद माण्हुनि में चारो फ़राहम करण वारे अमल में बि बदउनवानियूं, महांगे अघ ते बुह जे वेंडर्स खां ख़रीदारीअ जो इंकशाफ। नज़ीर कल्होड़ो सिंध हुकूमत जो मुस्तक़िल मुलाज़िम न हुजण बावजूद लाइव स्टॉक खाते जे मुस्तक़िल मुलाज़मनि खां वधीक ताक़तवर बणियल। नाज़रीन, समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां हैदराबाद स्टूडियो में मौजूद आहे असां सां KTN न्यूज़ जे रिपोर्टर असगर खानोटी। असगर, अवां जी वरी महिरबानी। असगर, हिन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल खां अॻु असां पंहिंजे नाज़रीन खे लाइव स्टॉक खाते जे वज़ीर बारी पिताफ़ी जी इहा ॻाल्हि ॿोल ॾेखारींदासीं जंहिंमें हुन सिंध ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट जी नाकामीअ जो एतराफ़ कयो आहे। ॾिसो, जेके असांजा चिलर लॻणा हुया उन में काफ़ी असांजा चिलर लॻी बि विया मुख़्तलिफ़ ज़िलनि में, ऐं कुझु चिलर वाक़ई रहिजी बि विया। जेके रहिजी विया उनजा कुझु काज़ हुया, उहे काज़ इहे हुया त किथे जेको आहे लैंड न पई मिले, किथे कम्यूनिटी प्रॉपर सिस्टम न ठहियो ऐं उन्हनि जूं जेके बॉडियूं ठाहिणियूं उहे न ठही सघियूं, ऐं उहो हिकिड़ो ॾिघो ऐं लेंदी प्रोसेस हो। उन में कुझु शयूं रहिजी वियूं ऐं इन विच में पूरो जेको प्रोजेक्ट हो उहो कटिल थी वियो। जेके चिलर लॻा उहे हलनि पिया। हिन वक़्तु मूंखे एग्ज़ैक्ट फिगर यादि कोन्हे त टोटल केतिरा लॻा या केतिरा न लॻा। जी असगर, जीअं अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी जी जेको पाण इन ॻाल्हि जो एतराफ़ करे थो त मालवंद माण्हुनि जी भलाईअ लाइ शुरू कयल मनसूबो जोगा नतीजा न ॾेई सघियो आहे, अहिड़े वॾे एतराफ़ खां पोइ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई, का जांच वग़ैरह शुरू थी आहे? जी रोशनी, बिल्कुलु सूबाई वज़ीर KTN सां हिते ॻाल्हि ॿोल कंदे इहो एतराफ़ कयो ऐं तमामु घणी अफ़सोस सां चवणो थो पए त सूबाई वज़ीर खे इहा बि ख़बर न आहे त केतिरा चिलर किथे लॻल आहिनि, केतिरनि ज़िलनि में लॻल आहिनि, उन जी बि उन वटि फिगर मौजूदु न हुई। उनखे सिर्फ़ु जेको ब्रीफिंग ॾेई ॿुधायो वियो त कुझु चिलर हलनि पिया, कुझु न लॻा आहिनि, ओतिरो ई मासूम वज़ीर साहबु ॿुधाए सघियो। हक़ीक़त हीअ आहे त जेके असां ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि, जेको लॻे पियो त हिन सॼी करप्शन जे पुठियां सूबाई वज़ीर जी मुकमिल पुठभराई हासिल आहे, छाकाणि त जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि हिन वक़्त ताईं त नज़ीर कल्होड़ो अकेले सिर हिन सॼी करप्शन जे पुठियां न आहे, सॼी बदउनवानी जे पुठियां न आहे, सॼे लाइव स्टॉक खाते खे तबाह करण जे पुठियां लॻल न आहे। सूबाई वज़ीर बिल्कुलु तव्हां ॿुधियूं ॻाल्हियूं, नाज़रीन ॿुधियूं हूंदियूं त इन ॻाल्हि जो बिल्कुलु एतराफ़ करे पियो त कुझु न लॻा आहिनि, ऐं उहे जेके न लॻा आहिनि उहे वरी उन ते कम्यूनिटीअ ते उन जो हणनि पिया
त कम्यूनिटी ज़मीन न ॾिनी, कम्यूनिटीअ जा उन्हनि जी ओनरशिप न कई, जंहिंजे करे। पर वज़ीर साहब खां जॾहिं मूं इहो सुवालु कयो त कम्यूनिटीअ जिथे सिर्फ़ु हैदराबाद में वाणकी वसीअ में लॻल आहे, उते कम्यूनिटीअ ज़मीन बि ॾिनी, कम्यूनिटीअ उते जेका हिकिड़ी कमेटी बोर्ड ठहंदो आहे उहो बि ठहियो। उनजे बावजूद बि उन चिलर में त इहो मसइलो न हो जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो त हिन सबबनि जे करे हिते चिलर न लॻी सघनि। पर जेको चिलर लॻल आहे हैदराबाद में, सिंध जे ॿिए वॾे शहर जे बिल्कुलु भरिसां आहे वाणकी वसी, सभिनी जी ॿुधल हूंदी, सूबाई वज़ीर जी ॿुधल आहे, न आहे ॿुधल मूंखे न आहे ख़बर। पर उन वक़्त जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी नूरमल लिगारी साहब जो ॻोठु आहे, ऐं उन वक़्तु प्रोजेक्ट उन दौर में ठहियो पिए। ऐं असां नाज़रीन खे गुज़िरियल प्रोजेक्ट में उन चिलर वारे उन यूनिट जा फुटेज ॾेखारिया हुआ, जंहिंमें उनखे ताला लॻल आहिनि, उनजा दरवाज़ा बंदि आहिनि, जेको सिर्फ़ु 3 कमरनि ते मुश्तमिल आहे। त हुन में इहो बि असांखे ॿुधायो वियो हुते त उन में का अंदरि मशीनरी बि मौजूदु न आहे, सिर्फ़ु ई 3-4 दीवारुनि जे कमरा ठहियल आहिनि, दीवारूं आहिनि, ताला लॻा पिया आहिनि, ॿियो कुझु न आहे। हाणे सूबाई वज़ीर साहब जेको इन ॻाल्हि जो सिधीअ तरह एतिराफ़ करे वियो आहे त प्रोजेक्ट नाकाम वियो आहे, असां प्रोजेक्ट कल्टेड थी वियो। हक़ीक़त इहा आहे त प्रोजेक्ट खे नाकाम हिन बदउनवान DG जेको उन वक़्तु लाइव स्टॉक खाते जो हिन वक़्तु DG आहे, ऐं उन वक़्तु हिन खाते जो 2 साल PD रहियो, ऐं पोइ हाई कोर्ट खे मजबूरन हिकु दरख़्वास्त ते मदाख़लत करे खेसि हटाइणो पियो। उन ते बाद में ईंदासीं। इहा बि हिकु वॾी कहाणी आहे त हिकु माण्हू खे सिंध हाई कोर्ट हिते त हटाए थी, सिंध हुकूमत हुनखे वरी अञा इज़ाफ़ी चार्जूं ॾेई छॾे थी। इन ते पाण पोइ था अचूं, पर पहिरीं थोरो न पाण चिलर प्रोजेक्ट ते ॻाल्हाए वञूं त उन्हनि 10 ज़िलनि में जेको सूबाई वज़ीर साहब ज़िक्र करे पियो त कम्यूनिटीअ जे सबबनि जे करे ज़मीनूं न मिलियूं, जेके बोर्ड ठहणा हुआ उहे बोर्ड न ठहिया, उन करे कुझु चिलर रहिजी विया। पर हक़ीक़त इहा आहे त हिन DG कलोड़े सां गॾु सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी बि ॿट बणियल आहे। ही जेका करप्शन ऐं बदनामी लाइव स्टॉक खातो हींअर सिंध जे समूरनि खातनि खां अॻु भरो आहे, ऐं हिन में एतिरा वॾा प्रोजेक्ट हलंदा। तव्हांखे ख़बर आहे, नाज़रीन खे ख़बर आहे त सिंध जो जेको मुआशी दारोमदार आहे उहो सभ खां वधि खां वधि लाइव स्टॉक ते आहे, चौपाई माल ते आहे। माण्हुनि जो गुज़रान सफ़र इन चौपाई माल ते आहे। माण्हू ॿाहिराड़ीअ में को ढगी, को मेंह धारे थो, को ॿकरी धारे थो, त उन मां खीर हासिलु करे थो, ऐं उन मां कुझु खीर मार्केट में बि सेल करे थो, उन मां हुनजो गुज़र थिए थो पंहिंजी एग्रीकल्चर खां। पोइ जेकॾहिं ॿिए नंबर ते सिंध जे माण्हुनि जो गुज़रान आहे त लाइव स्टॉक खाते ते आहे। डिपार्टमेंट जी सूरत हाल आहे लाइव स्टॉक खाते जी, जो उन में बदनामी करप्शन जूं एतिरियूं कहाणियूं आहिनि, जो हींअर जेकॾहिं हिन पाण हिकिड़े प्रोग्राम में हिकु प्रोजेक्ट ते वेही ॻाल्हायूं त पोइ पाण वटि टाइम घटि आहे। पर पाण वरी बि इन ते था अचूं त हीउ जेको सिंध ग्रोथ एग्रीकल्चर प्रोजेक्ट हुयो, इन में जेका करप्शन थी आहे 6.25 अरब रुपया, ऐं तमामु घणी दुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पाण सभिनी जे लाइ त पाण कहिड़े समाज में रहूं पिया त सिंध गवर्नमेंट 6.25 अरब रुपया आलमी बैंक खां कर्ज़ु वरितो, जेको हाणे कर्ज़ु पेमेंट करिणो आहे उहो तव्हां ऐं असांजे टैक्सिस मां जमा थींदो, आम माण्हुनि जे ते उनजो असरु पवंदो, उहो कर्ज़ु वेंदो, ऐं उन कर्ज़ मां थियो ईअं जंहिं मक़सदनि प्रोजेक्ट आयो त उन में खीर जी प्रोडक्शन वधंदी। खीर जी प्रोडक्शन वधण जे लाइ चिलर लॻंदा, चिलरनि में उते माल वंदा, माण्हुनि जो खीर घटि थींदो, ऐं उन्हनि खे मार्केट ताईं वॾी एक्सेस मिलंदी, ऐं नतीजे में उन्हनि जा माल वंदा माण्हुनि जो जेको ॻोठ में खीर जी मार्केट सही न आहे त उनखे शहरी मार्केट अवेल थी वेंदी, त जीअं हू उन में कुझु ख़ुशहाल थियनि ऐं हुननि खे सुठा अघ मिलनि। पर हिन प्रोजेक्ट जा जेके अंग अखर ॿुधाईंदा, जेके साहिब मौसूफ़ वज़ीर साहब ॿुधायो त कुझु चिलर न लॻा आहिनि, पर तव्हांखे ॿुधायां त जेके वर्ल्ड बैंक वटि हिननि डॉक्यूमेंट जमा कराइनि, सक्सेसफुल डॉक्यूमेंट, ऐं जंहिंमें हिननि इहो एतिराफ़ कयो त असां कामयाबीअ सां प्रोजेक्ट पूरो कयो आहे, चिलर लॻी विया आहिनि, कामयाबीअ सां रन कनि पिया। पर हक़ीक़त बिल्कुलु उनजे उबतड़ आहे, को हिकु बि चिलर न पियो हले। जेकॾहिं हा चिलर हलंदा हूंदा त बासरनि जे डेयरी फार्मनि ते हलंदा हूंदा, बासर माण्हू पंहिंजे ओताकुनि ते पंहिंजे फार्म हाउस ते खणाया हूंदा, उहे साॻियूं मशीनरियूं उहे उते हलंदियूं हूंदियूं। पर हक़ीक़त में जो हिन प्रोजेक्ट जो जेको मक़सदु हो, आम माल वंदो, जेको ग़रीब माल वंदो आहे, जंहिंजी कंहिं चङी मार्केट ताईं पहुच न आहे, उन ताईं रसाई ॾियण जी, त उन सॼे समूरे में ही प्रोजेक्ट नाकाम वियो आहे। ऐं उन ई करे प्रोजेक्ट पंहिंजा न ॾेई सघियो, मजबूरन सूबाई वज़ीर खे चवणो पियो। पर हिन वक़्तु अफ़सोस सां थो चवणो पए
त हाणे इन बदउनवान ऑफिसरनि ते बदउनवान कमोरनि ते हथ खॼे त कीअं खॼे। तमामु ॾुख जहिड़ी सूरत हाल आहे जो सूबाई वज़ीर उन्हनि जा सहूलियत सूबाई वज़ीरनि जी उन्हनि खे पुठभराई हासिल आहे, आला अख़्तियारनि जी उन्हनि खे पुठभराई हासिल आहे, जिन वटि हुकूमत आहे, जेके सभु वस वारा आहिनि, जेके कुझु करे सघनि था, जॾहिं उन्हनि जी उन्हनि खे पुठभराई हासिल हुजे त इन सूरत हाल में ही कामोरा करप्शन खां कीअं रुकंदा, इहो वॾो हिकिड़ो सुवालु आहे। ऐं तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुसि, इहो ई सबबु आहे त हिकिड़े ॿिए क़िस्म जी जांच एंटी करप्शन वटि हले पई, पर ही मौसूफ़ DG नज़ीर कलोड़ो ऐं ॿिया अमलदार लाइव स्टॉक वारा एतिरी ज़हमत नथा कनि जो एंटी करप्शन में उनजो जवाबु दाख़िल कराइनि ऐं पंहिंजो रिकॉर्ड पेश कनि। इहा सूरत हाल आहे। इहा सूरत हाल सिर्फ़ु इन करे आहे जो जेको सूबाई वज़ीर आहे ऐं सूबाई हुकूमत आहे उनजी इन्हनि ते नज़र न आहे करप्शन ते। उन्हनि खे सोचणु घुरिजे त ही सिंध जे अवाम सां एॾी वॾी वेसाघाती थी आहे। 6.25 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट जो जेको उन्हनि सत्यानाश कयो आहे, हिकु बि चिलर हिन वक़्तु फंक्शनल न आहे, उनजे ख़िलाफ़ बिल्कुलु कार्रवाई थियणु घुरिजे ऐं आला सतही जांच थियणु घुरिजे। जी रोशनी। अच्छा असगर, असांजे नाज़रीन खे भेरो ॿीहर इहो ॿुधाइजो त हीउ प्रोग्राम कॾहिं शुरू थियो ऐं हिन मनसूबे तहत खीर जी पैदावार वधाइण लाइ कहिड़नि ज़िलनि में चिलर यूनिट लॻाइणा हुआ, कागज़नि में ॾेखारियल अंगनि अखरनि ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि में केतिरो फ़र्क़ु आहे? जी हा रोशनी, मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ प्रोजेक्ट 2015-16 में शुरू थियो ऐं 2021 ताईं प्रोजेक्ट हलंदो रहियो। ही जिन ज़िलनि में हलियो उन्हनि में हैदराबाद, सखर, शहीद बेनज़ीराबाद, नौशेरो, फेरोज़, लाड़काणू, उमरकोट, ठट्टो, मिठी, मीरपुर ख़ास ऐं खैरपुर मीरस ज़िला हिन में शामिल हुआ। ऐं मजमूई तौर ते हिन में 26 मिलियन $US जो लोन हो वर्ल्ड बैंक जो, ऐं इन्हनि 10 ज़िलनि में मजमूई तौर ते 153 चिलर लॻणा हुआ। पर मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त जेके असांजी मालूमात आहे या जेको असांखे पंहिंजा सोर्सिस ॿुधाइनि पिया त हिन वक़्तु चिलर किथे को फंक्शनल न आहे जिन पर्पज़ लाइ कया विया। इहा अलॻि ॻाल्हि हूंदी त जेकॾहिं कंहिं बाअसर जे पंहिंजे ज़ाती डेयरी फार्म ते उन मां को चिलर हलंदो न हूंदो त पाण उनखे इन प्रोजेक्ट जो हिसो न सम्झंदासीं, छाकाणि त हिन प्रोजेक्ट जो जेको असुलु रूह हो उहो रूह इहो हुयो त ॿहिराड़ीअ जे ग़रीब मालवंद माण्हुनि जो उते खीर कलेक्ट थींदो, उहो खीर उते कलेक्ट थी उते चिलर में उहो प्रोसेस थींदो ऐं उनखे शहरी मार्केट ताईं एक्सेस मिलंदी त जीअं उनखे सुठो रेट मिली सघे ॻोठाणे ग़रीब मालवंद माण्हूअ खे। पर उहो को मक़सदु हिन वक़्तु ताईं, ऐं खीर जी पैदावार सिंध सूबे में वधंदी, पर खीर जी पैदावार वधण जी सूरत हाल इहा तव्हांजे साम्हूं आहे त हर आए ॾींहुं सिंध में डेयरी फार्मनि वारा खीरनि जे अघनि में इज़ाफ़ो करे था छॾीनि। सबबु इहो ॼाणायो थो वञे त खीर जी खोट आहे, चारो महांगो थी वियो आहे, इन करे खीर जो अघु वधाइणु उन्हनि जी मजबूरी आहे। त ही जेके मक़सद अॻियां रखिया विया प्रोजेक्ट खे हलाइण जा, उहे के बि मक़सद हासिल न थी सघिया। उनजो बुनियादी मक़सद तॾहिं हासिल थींदा आहिनि जॾहिं ग्राउंड ते तव्हां को कमु कयो। यकीनन ग्राउंड ते तव्हां को कमु न कंदव, सॼो प्रोजेक्ट तव्हांजे करप्शन ऐं बदुनियान जे वर चढ़ी वेंदो त उन मां यकीनन नतीजा न ईंदा। तव्हांखे हिन प्रोजेक्ट जी तमामु दिलचस्प हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि त इस्लाम कोर्ट जे भरिसां इस्लाम कोर्ट में ही हिकिड़ो चिलर आहियूं, उहो चिलर जंहिं हंधि लॻो उन त जॾहिं वर्ल्ड बैंक जी का टीम ईंदी हुई त ही चिलर उन्हनि खे उहो इस्लाम कोर्ट वारो चिलर वञी ॾेखारींदा हुआ त भई थर वारो इलाइक़ो आहे, ॾूरां इलाइक़ो आहे, उते तमामु घणी उन्हनि जी मार्केट जी एक्सेस घटि आहे, तंहिं करे उहो चिलर फंक्शनल पियो करे। पोइ हुते जंहिं माण्हूअ जे घर जे भरिसां उहो चिलर लॻल हो त उनखे हितां लाइव स्टॉक जे खाते जा अमलदार फ़ोन कंदा हुआ, उहो उते खीर गॾु करे उन में मख़सूस वक़्त लाइ उन चिलर में रखंदो हुयो। पोइ टीम विज़िट करे जॾहिं महिल वेंदी हुई त उहो चिलर वरी उन भर वारे घर जे पाणी थधे करण जे इस्तेमालु ईंदो। उन शख़्स जो चवणो त जॾहिं हुन खां असां पुछियो त भाई हिन चिलर मां तव्हांखे केतिरो फ़ाइदो थियो आहे हिन इलाइक़े वासियुनि खे, त हुन चयो इहा मूंखे ख़बर न आहे त इलाइक़े वासियुनि खे केतिरो फ़ाइदो थियो आहे, पर मूंखे इहो फ़ाइदो थियो आहे त हिन चिलर मां थधो पाणी पीआं थो। उन चिलर खे फंक्शनल इन सिर्फ़ु इन हिकु मख़सूस टीमुनि जे अचण लाइ इन करे फंक्शनल रखियो वियो जेसीं ताईं प्रोजेक्ट हलियो पिए त वर्ल्ड बैंक जूं टीमूं हिते मॉनिटरिंग करण ईंदियूं हुयूं त उन्हनि खे का साइट विज़िट कराइणी हुई ऐं त उन्हनि खे इहो ॿुधाइजे त थर जो इलाइक़ो आहे, ॾूरां इलाइक़ो आहे, ऐं त जीअं वर्ल्ड बैंक जी टीम बि इम्प्रेस थिए त वाक़ई एतिरो ॾूरां इलाइक़े में असांखे वठी था हलनि, उते हिकिड़ो चिलर फंक्शनल आहे त यकीनन सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि हूंदो, हैदराबाद में बि हूंदो, सखर में बि हूंदो, शहीद बेनज़ीराबाद में बि हूंदा,
पर हक़ीक़त आहे ईअं आहे त कंहिं ज़िले में असांजे मालूमात मूजिबि ऐं जेकॾहिं चिलर हलनि था, असां सूबाई वज़ीर खां नाला पुछा त कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में चिलर हलनि था, त चई मूंखे एग्ज़ैक्ट हिन वक़्तु ख़बर न आहे त कहिड़नि ज़िलनि में हलनि था, पर हलनि था। सो इहा सूरत हाल आहे। हक़ीक़त इहा आहे त 6.25 अरब जेके आलमी बैंक खां कर्ज़ु वरितो वियो, उहो सॼे जो सॼो करप्शन ऐं बदइंसानी जे वर चढ़ी वियो आहे। ऐं तमामु अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सूबाई वज़ीर जी हुनखे मुकमिल DG नज़ीर कलोड़ खे मुकमिल सरपरस्ती हासिल आहे। जी अच्छा असगर, इहो ॿुधाइजो त लाइव स्टॉक खाते जे मौजूदा DG नज़ीर कलोड़ो ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट 2017 में कहिड़ो हुकुम ॾिनो हो ऐं छा हेल ताईं इन अदालती हुकुम ते अमल थी सघियो आहे? हाँ रोशनी, इहा बि हिकिड़ी तमामु घणी ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। अफ़सोस ई करे सघिजे थो सिंध जे तिर्ज़े हुकुमरानीअ ते त ही सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में साबिर शाह जी हिकिड़ी दरख़्वास्त आई हुई, जंहिं वक़्तु ही प्रोजेक्ट अञा पंहिंजे शुरूआती मरहलनि में हुयो, अञा शुरू थियो हुयो। त उन वक़्तु जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी साहब उन दरख़्वास्त जी शुरूआती ॿुधणी कई। उन खां पोइ उहा बेंच टुटी वई। त उन्हनि जॾहिं पिटिशनर जा आर्ग्यू ॿुधा जेके हुन एविडेंस प्रूफ वग़ैरह ॾिना, त उन वक़्तु उन्हनि इंटरम हिकिड़ो ऑर्डर ॾिनो। त उन में डॉक्टर नज़ीर कलोड़े खे सिंध ग्रोथ एग्रीकल्चरल प्रोजेक्ट जे PD-शिप तां हटाइण जो हुकुम ॾिनो। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध हाई कोर्ट जीअं ई हुनखे हटाइण जो हुकुम ॾिनो, हिन प्रोजेक्ट ते हुनजे कारकर्दगी ते सुवाल थिया ऐं उहे शयूं स्टेब्लिश थियूं जिन ते हाई कोर्ट हुनखे PD-शिप तां हटायो। त वरी थियो ईअं जो लाइव स्टॉक खाते हिनखे AAP जो प्रोजेक्ट जी PD-शिप ॾेई छॾी। ऐं वैक्सीन सेंटर में त माशाल्लाह साईं अॻे मौजूदु हो, जेको हींअर इंस्टीट्यूट थी चुको आहे एनिमल साइंसिस जे नाले सां हिकिड़े एक्ट तहत, जंहिंमें साईं हींअर DG आहे। त इहा सूरत हाल आहे जो सिंध हाई कोर्ट जी हुकूमत तहत। ऐं उनखां सवाइ हिकिड़ो जाइका जो प्रोजेक्ट हले थो, ॿिया बि काफ़ी प्रोजेक्ट आहिनि, सियापेप जो प्रोजेक्ट हले थो, लाइव स्टॉक में काफ़ी प्रोजेक्ट आहिनि। मतिलबु ही प्रोजेक्टनि में करप्शन करण जो एतिरो माहिर आहे, जीअं माण्हू प्रोजेक्ट ठाहिण जा माहिर हूंदा आहिनि, त ही डॉक्टर नज़ीर कलोड़ो साहब ईअं प्रोजेक्टनि वरी करप्शन ऐं बदइंसानी मां रस्ता कढण जो वॾो माहिर आहे। पाण ईंदासीं लिम्पी स्किन ते बि ईंदासीं थोरी देरि खां पोइ, जेकॾहिं टाइम पाण खे बचियो त उन ते हिन कहिड़ी कारीगिरी कई, कीअं वैक्सीन घुरायूं, पाणी ऐं तुर्कीअ जो हुनखे सैंपल हणी ऐं मार्केट में हुननि जानवरनि खे लॻाई लिम्पी स्किन में, उन में करोड़े रुपयनि जूं कीअं बदइंसानियूं थियूं। त ही नज़ीर कलोड़ तमामु हिकिड़ो टेक्निकल माण्हू आहे। ही सिंध गवर्नमेंट जो मुस्तक़िल मुलाज़िम बि न आहे, ऐं पर एॾो बाअसर आहे, हिन जे ख़बर न आहे हिन जे पुठियां कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि। सूबाई वज़ीर साहब बि आहे या अञा के माण्हू मथां आहिनि, जो तव्हां लाइव स्टॉक खाते में जंहिं सां बि ॻाल्हाईंदा त नज़ीर कलोड़े जो नालो वठंदा, हू चवंदा त बाबा कुझु कोन थींदो नज़ीर कलोड़े खे, ऐं कुझु बि न करियो, माठ करे वेही रहो। ऐं लाइव स्टॉक खाते तमामु जेके मुस्तक़िल मुलाज़िम आहिनि ऐं जेके सीनियरिटी लिस्ट में आहिनि, उहे वीचारा घर वेठा आहिनि। पर ही जेको सिंध गवर्नमेंट जो मुस्तक़िल मुलाज़िम बि न आहे। तव्हांखे ॿुधायां दिलचस्प ॻाल्हि आहे त ही एक्चुअली ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो मुलाज़िम हो। ही हैक जे हिकु स्कॉलरशिप ते ॿाहिरां PhD करणु वियो। त हैक जो हिकिड़ो उसूल आहे त PhD तव्हां करे ॿाहिरां ईंदा त हुन लाॻापियल यूनिवर्सिटी में तव्हांखे 3-4 सालनि जो जेको बि हुननि जो बांड हूंदो, उहो पीरियड तव्हांखे घटि में घटि हुन यूनिवर्सिटी में रिसर्च ते पढ़ण ते ॾियणो पवंदो। पर साहब उहो टाइम बि पूरो न कयो। ऐं ही सिंध पोल्ट्री वैक्सीनेशन जो नओं हिकिड़ो हुन वक़्तु इदारो ठहियो पिए, उन में साहब हलियो वियो, उनजो मुलाज़िम वञी थियो। उन खां पोइ हाणे ही वरी सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ एंड साइंसिस जो DG आहे, ऐं उहो नओं इंस्टीट्यूट चयो आहे जंहिंमें पोल्ट्री वैक्सीन सेंटर खे बि हुननि मर्ज करे छॾियो आहे। त मतिलबु ही सिंध गवर्नमेंट जो मुस्तक़िल एम्प्लॉय न आहे। हिन कमीशन पास न कई आहे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास न कई आहे। जीअं सिंध गवर्नमेंट जा सर्विसिस रूल आहिनि, एम्प्लॉय जेके ईंदा आहिनि उन रूल जे तहत फॉलो कंदा आहिनि, उन जा उहे प्रमोशन थींदा आहिनि, पोइ अॻिते वेंदा आहिनि। पर ही साहब उन कंहिं बि सिंध गवर्नमेंट जे इन क्राइटेरिया ते पूरो न लथो आहे, कंहिं बि प्रोसेस में न आयो आहे। साईं जिन सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा मुलाज़िम हुआ, PhD ॿाहिरां करे आया, उहो मुदो पूरो न कयनि साईं जिन, ऐं साईं जिन डायरेक्ट हलिया विया सिंध पोल्ट्री वैक्सीन सेंटर में। उन खां पोइ साईं जिन वटि अलाए कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो सूबाई वज़ीर समेत सभु साईं जे इर्द गिर्द फिरंदा आहिनि ऐं साईं खे, ऐं साईं पंहिंजे पाण खे तमामु, तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां,
त तव्हां डॉक्टर नज़ीर साहब भला तव्हांखे टाइम ॾे हिते अची असां मुंहिंजे ख़्याल में अॼु बि कॉन्टेक्ट कयो त हीउ ईअं तासुर ॾींदो आहे त हीउ को वॾो रिसर्चर आहे, वॾो साइंटिस्ट आहे, को आइनस्टाइन खां पोइ ॿिए नंबर ते आहे ऐं सिंध में घटि में घटि हीउ सिंध जो आइनस्टाइन आहे। पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं हीउ वाक़ई आइनस्टाइन आहे त हीउ करप्शन जो आइनस्टाइन आहे। जो लंपी स्किन जी जेका हिननि वैक्सीन घुराई उहा जंहिं कंपनीअ खां घुरायूं उहा कंपनी कूड़ी, उहा कंपनी सरगोदा में जेका हिननि एड्रेस ॾिनी आहे हुज़ैफा A155 बिलाक अज़ीज़ भट्टी टाउन सरगोदा, उहा एड्रेस जहिड़ी आहे असां वेरीफाई कयो आहे त उते उहा का बि कंपनी न आहे। मां नालो थो खणां लिम्पी स्किन, उन में 49 करोड़ 40 लख। ऐं मज़े जी ॻाल्हि त उन में जेको लिम्पी स्किन जे लाइ हिननि वैक्सीन घुराई उन में कंहिं क़िस्म जी वैक्सीन न हुई, उन में डिस्टिल्ड हिकिड़ो वाटर हुयो। ऐं माहिरनि जो चवण त का बि हिकिड़ी वायरस ईंदी आहे त उहा 6 महीननि खां पोइ ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदी आहे। त लिम्पी स्किन जो बि हिकिड़ो टाइम पीरियड हुयो 6 महीना 7 महीना जेको पीरियड में लिम्पी स्किन ऑटोमेटिकली थी वई। पर हिननि उन में बि 19,76,000 शुरूआती तौर ते जेके वैक्सीन घुरायूं ऐं तुर्कीअ जी जो उन्हनि खे लेब लॻायूं कंपनी हुज़ैफा इंटरनेशनल जे नाले सां कंपनी आहे। जॾहिं हिननि टेंडर जारी कया अख़बारुनि में त उन्हनि में 2 कंपनियुनि अप्लाई कयो, पर उन मां हुज़ैफा जो नालो निकितो छाकाणि त हुज़ैफा ऐं हिननि जा के लिंक हुया ऐं हुज़ैफा जी जेका एड्रेस ॼाणायल आहे। ऐं दिलचस्प ॻाल्हि असांखे ज़रियनि ॿुधायो आहे त उन वैक्सीन में जेका 49 करोड़ 40 लखनि जी हिननि वरिती, उन ते सिर्फ़ु तुर्कीअ जे कंपनीअ जा लेबल हुयूं, उन में कंहिं क़िस्म जी वैक्सीन न हुई। उन में डिस्टिल्ड वाटर हो जेको जानवरनि खे लॻणो हो लिम्पी स्किन जे नाले ते। सो इहे कहाणियूं आहिनि ऐं एंटी करप्शन ते पाण पोइ ईंदासीं। जी रोशनी। अच्छा असगर, तासिन बरसातनि में मालवंदनि माण्हुनि खे चारो फराहम करण वारे अमल में बि बदउनवानी जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। इन बाबति अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु रोशनी, इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे ॿुधायूं तक़रीबन कोई ही ताज़ियूं बरसातूं थियूं जेके उन्हनि में मालवंदा माण्हुनि खे चारो फराहम करणो हो। उहो चारो वरी जॾहिं हिननि टेक्निकली फराहम कयो जंहिं टाइम ते हिननि खे ॾियणो हो उन टाइम ते न ॾिनऊं। उन टाइम खां पोइ हिकिड़ा पंहिंजा हथरादू वेंडर ठाहियूं। तक़रीबन 2 अरब रुपयनि जे उन जी बजट हुई जेको मालवंदा माण्हुनि खे हिननि चारो ॾिनो। ऐं उन चारे जूं जेके असांखे पंहिंजे सोर्सिस ॿुधायो आहे जेके मण जूं हिननि गठड़ियूं हुयूं पैक थियल हुयूं, उन में कंहिं में 30 किलो जो वज़न हो, कंहिं में 25 किलो जो वज़न हो। बहरहाल का बि मण जी पूरी न हुई। जेकॾहिं का मण जी पूरी हुई त उन जी जेका क्वालिटी हुई उहो तमामु कारो बि हुयो, जेको सड़ियल बि हुयो, जेको को बि खाई न सघे। ऐं इहा अलॻि ॻाल्हि आहे त उन्हनि जे अंगनि अखरनि में जेका हिननि तबाही कई जंहिं ज़िले में जेको टारगेटेड एरिया हो उन्हनि मालवंदा माण्हू बरसातुनि खां पोइ पंहिंजनि इलाइक़नि में हलिया विया हुआ। उहे इलाइक़ा पाणीअ मां निकिरी चुका हुया। बरसातूं उते बिल्कुलु उहा सूरत हाल न हुई जेका जिन ॾींहंनि में माण्हुनि खे तकलीफ़। माण्हुनि असां जॾहिं मालवंदनि सां मिलियासीं, मालवंदनि चयो त बाबा जंहिं वक़्तु असांखे तकलीफ़ हुई, चारे जी ज़रूरत हुई, उन वक़्तु ई लाइफ स्टार खातो हुई कोन। हाणे जॾहिं असांखे ज़रूरत न आहे, असां पंहिंजा माल खणी झंगनि में ॿियनि भरनि में हलिया विया आहियूं। असां उन्हनि इलाइक़नि में न आहियूं ऐं हीअ पंहिंजे मख़सूस इलाइक़नि में जेके हिननि जा सिलेक्टेड ऐं मनपसंदि इलाइक़ा हुआ, पर हाणे उहे हिननि खे कुझु एनजीओ जे थ्रू मिलाए करे हिननि खे उते डिस्ट्रीब्यूशन करणी हुई। त उन्हनि में बि हिननि एॾी वॾी हथ जी सफ़ाई कई आहे जो 2 अरब रुपया साईं जन बोह जे नाले ते उते ई उहे खाई विया, जंहिंजो को अतो पतो कोन्हे त उहे किथे जा मालवंदा माण्हू आहे, केतिरे ज़िले जा हुआ। पर हाणे अंग अखर ठाहिण जा ही जेके माण्हू आहिनि, जेके आइनस्टाइन वग़ैरह क़िस्म जा माण्हू, जेके डॉक्टर क़िस्म जा माण्हू, तमामु अफ़सोस सां थो चवणो पए, तमामु वॾे ॾुख सां त कंहिं बि क़ौम ऐं कंहिं बि मुआशिरे जा जेके रिसर्चर हूंदा आहिनि, डॉक्टर हूंदा आहिनि, क़ौमुनि खे मुल्कनि खे उन्हनि माण्हुनि मां पढ़ियल लिखियल माण्हुनि मां फ़ाइदो थींदो आहे ऐं क़ौमूं उन्हनि माण्हुनि मां बेनिफिट हासिलु कंदियूं आहिनि। पर डॉक्टर नज़ीर कलोड़े जहिड़ा माण्हू, डॉक्टर माण्हू, रिसर्चर माण्हू जेके पंहिंजे पाण खे सॾाइनि त रिसर्च था, पर उन्हनि जूं जेके ही खणियो पाण वेठा आहियूं चिठा जेके हिते पाण खे ॿुधाइनि था त बरसाति खां पोइ जेको 2 अरब रुपयनि जो मालवंदनि जे नाले ते चारो वरितो वियो, उन में वॾे पैमाने ते करप्शन थी आहे। ऐं 2 अरब रुपया जेका टाइमिंग ई सही न हुई जंहिं टाइम ते इहो चारो वरितो वियो। छाकाणि त जिन ॾींहंनि में बरसातूं पयूं, जिन ॾींहंनि में इलाइक़ा ॿुॾल हुआ, उन वक़्तु तमामु घणी सख़्तु ज़रूरत हुई। माण्हुनि खे किथां को गाहु मिलियो कोन पिए,
सॼा इलाइक़ा पाणी थी चुका हुआ, ॿुॾल हुआ, त उन सूरत हाल में पर ही उन खां 3 महीननि खां पोइ साईं जन खे बजट जॾहिं मिले ऐं पोइ ही नाले मातर हिननि उन में जेके करप्शनूं कयूं आहिनि, उन में जेके हिननि बदउनानियूं कयूं आहिनि, उन में जेको हिननि नाक़िस क़िस्म जो भो वरितो आहे ऐं उन जे जेके ॻठड़ियुनि जे हुननि में माप में जेके साईं जन हथ जी सफ़ाई ॾेखारी आहे उहा लाजवाब क़िस्म जी आहे। उनजो को बि मिसाल नथो मिले त हिन साईं डॉक्टर नज़ीर कलोड़ साहब ऐं पर यकीनन कलोड़ साहब अकेलो न आहे, हिन जा ॿिया बि हिन सां गॾु साथी आहिनि। छाकाणि जो तव्हांखे मां ॿुधायां त एंटी करप्शन 16 जनवरी ते डॉक्टर नज़ीर कलोड़ो, एहतशाम मुल्क जेको डायरेक्टर आहे लाइव स्टॉक जो, हिज़बुल्ला भुट्टो डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री ऐं DG ऑफिस जे अकाउंट्स वारनि खे 16 जनवरी ते नोटिस जारी कयो अथव। 2020 खां 2023 ताईं तव्हां जेके बि दवाऊं वरितियूं आहिनि, वैक्सीन जी ख़रीदारी कई आहे, उन्हनि जो रिकॉर्ड पेश करियो, ठेकेदारनि जा तफ़सील ॾियो, जेके तव्हां टेंडर शाया कया अख़बारुनि में उन जा तफ़सील ॾियो। पर हिननि एंटी करप्शन वटि पेश थियण खां गवारा न सम्झो। इहे एतिरा बाअसर आहिनि जो एंटी करप्शन खे हिननि पेश त न थिया, छो त एंटी करप्शन हिननि खे रिकॉर्ड सां गॾु इन पर्सनल बि पेश थियण लाइ नोटिसिस में चयो हुयो, पर ही उन जे बावजूद बि एंटी करप्शन में पेश न थिया ऐं न ई रिटन में को इंटीमेशन एंटी करप्शन खे ॾिनो वियो त असीं कंहिं सबब करे छो नथा पेश थियूं। जॾहिं त एंटी करप्शन खाते जो चवणु आहे त बोर्ड जो फ़ैसिलो थियो आहे, जेका लाइव स्टॉक खाते में 2020 खां वठी 2023 ताईं जेका बि वैक्सीन जी परचेजिंग थी आहे, दवाउनि जी परचेजिंग थी आहे, चौपाई माल जी, उन जी जांच थींदी, उन्हनि खां असां तफ़सील घुरिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं असांखे तफ़सील न मिलिया आहिनि। हाणे ॿिए फेज़ में असां सेक्रेटरी खे ख़त लिखंदासीं, जेकॾहिं सेक्रेटरी जो ख़त न आयो त पोइ चीफ सेक्रेटरी खे लिखंदासीं, चीफ सेक्रेटरी खां पोइ न आयो त असां डायरेक्ट उन्हनि ते एंटी करप्शन में FIR दाख़िल कंदासीं। जी रोशनी, सूबाई वज़ीर खां सवाइ ॿिए कंहिं अमलदार सां अव्हांजो राब्तो थी सघियो आहे या DG नज़ीर कलोड़ो सां अव्हांजो राब्तो थी सघियो आहे? छाकाणि त असां DG नज़ीर साहब सां राब्तो करण जी कोशिशि कई त राब्तो न थी सघियो आहे। असांजी कोशिशि हुई त उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं अची सघे। अव्हां ॿुधायो त अव्हांजी कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे? जी मूं तव्हांखे ॿुधायो त जेका पाण ॻाल्हि ॿोल पेश कराई सूबाई वज़ीर साहब जी, उहो फ़ोन ते त साहब जन खे टाइम न आहे, छाकाणि त उहो अवामी नुमाइंदे खां घटि हुकुमरान वधीक आहिनि। जॾहिं साईं जन खे टाइम मिले त उहो ॻाल्हाइनि। बाक़ी नज़ीर कलोड़े साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, राब्तो थियो। सो डॉक्टर साहब टोटल डिनाए करे थो ऐं हू चवे थो त तव्हां मुंहिंजे एक्सपर्टीज़ जो क़दुरु नथा करियो। मूं साईं खां पुछियो तव्हांजो साईं क़दुरु कीअं कयूं? असांखे ॿुधायो तव्हां जो क़दुरु इहो आहे जो तव्हांजे PD शिव में हेतिरा प्रोजेक्ट हलनि पिया, को हिकिड़ो प्रोजेक्ट सक्सेसफुल ॿुधायो। पर साईं जो पोइ बि इन ते ज़ोर हो त सिंधी माण्हू कंहिं बि ॾाहे माण्हूअ जो क़दुरु नथा कनि। साईं जी पोइ बि मयार असां ते आहे। साईं जन 6.25 अरब रुपयनि खे टिको हणियो वेठा आहिनि। उन खां पोइ 2 अरब रुपया साईं जन बुअ जा खे टीको हयो आहे। पोइ बि साईं चए थो त साईं जो इहो मौक़िफ़ आहे त असांजो क़दुरु न आहे पढ़े लिखे माण्हू जो। साईं जन लिम्पी स्किन जे नाले ते जेका डिस्टिल्ड वाटर विरायो त पहिरें मरहले में 19,76,000 वैक्सीन विराई वई ऐं जंहिं ते 49 करोड़ आयो। साईं पोइ उन साईं जो चवणु आहे त उहा वैक्सीन तमामु आला क़िस्म जी हुई। जॾहिं त साईं ठीक है, अवांजी वडी मेहरबानी। नाज़िन, असगर खानोटी असांखे इन अहम मामले के हवाले से जान ॾिनी है। नाज़िन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसी ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन के ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।